नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। कंडियारो ख़बर हलाणी बरसां ॻोठ अलाडेनो जोगी जे रवासन जोगी बिरादरी जे माण्हुनि औरत जा सावरा तरफ़ां वार कटे मुबैना तशद्दुद करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुमताज़ जोगी, गुलाम मोहम्मद, पनाह ख़ातून ऐं ॿियनि चयो त ग़रीब मिस्किन आहिनि। संदसि औरत गद्दी जे कंडियारो में पंहिंजे बिरादरी जे सॾियल जोगी सां शादी थियल आहे। ज़ाल मुड़ुस पाण में ख़ुशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जंहिं मां औरतुनि जा सावरा ख़ुशि न आहिनि। मुड़ुस जी गैर मौजूदगी में औरत ते तशद्दुद कंदा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हिननि संदसि औरत जा वार कतरे घरां कढी छॾियो। अहिड़े दांह पुलिस खे ॾिनी आहे, पर पुलिस केस दाख़िल न थी करे औरतुनि जा सावरा धमकियूं उमाणे रहिया आहिनि, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहियूं। ग़रीब मिस्किन हुजण करे केर बि मदद करण वारो न आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त साण इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।